ओ सतराम दास, सतराम दास आए घर में? ओ सतराम दास। अरे प्रीतम, तू पाण मुंहिंजे घर में? घर वही करे बोर पियो थियां ऐं मूं वटि त तो वांगुरु टाइम पास करण वारी आहे कोन, सो हलियो आयसि तो वटि। हा हा, सुठो कए। अच अच, वे वे। छा तो ॾिसी? घर में केर कोने? पोइ त मुंहिंजो हिते अचण ई अजायो वियो। छो? हूअं त ॼण तूं मुंहिंजे नुंहुं ऐं पुट सां मिलण ईंदो है या मुंहिंजी पोटीअ सां मिलण ईंदो है? बराबर, अॼु मां तुंहिंजे हुन सां मिलण आयो आहियां, टाइम पास सां। घणी तारीफ़ कंदो आई न, किथे आहे उहा? चओ न, जलन थी थे। न, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हूअं त तूं असां सां गप्पा हणंदो वएं, पर जॾहिं खां उहा आई थी न, तॾहिं खां तूं असांखे विसारे वेठो आहीं। न न, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हा, इहा ई ॻाल्हि आहे। तूं पार्क में न अची थी नथो सघे। किथे आई हिनजी टाइम पास, मां बि त ॾिसां। हाँ, हाणे चओ, जलन कोन थी थे? राधा राणी, ओ राधा राणी। चओ, सॾु कयव डार्लिंग? हा, प्रीतम तो सां मिलण आयो तई। प्रीतम चाचा। प्रीतम चाचा, प्रीतम चाचा। ओ प्रीतम चाचा। हा हा हा। छा थियो? मुझसां मिलण आया आहियो? त पोइ चओ न प्रीतम चाचा। चाचा, तूं मूंखे सतराम वांगुरु डार्लिंग चओ न। डार्लिंग चवां? हा। मतलब बिनी खे डार्लिंग चवां? हा। न, मां तव्हांखे डार्लिंग कोन चवंदसि। मां तव्हांखे हनी बन चवंदसि। वाह, हनी बन। हाणे चओ, तुंहिंजी बुढ़ी आत्मा खे खुशी मिली कि न? हा, तो न जेतिरी हुन जी तारीफ़ कई हुई न, उन खां बि वधीक सुठी आहे राधा। राधा न, राधा राणी। हा, राधा राणी, तूं पार्क में ईंदी कर न। पार्क में? हा, उते असां जहिड़ा ॿिया बि ॿुढा आहिनि जिन खे तो जहिड़ी हसमुख जी ज़रूरत आहे। हा राधा राणी, प्रीतम सच थो चवे। तूं अॻिते खां मूंसां पार्क में हलंदी कर। चङो ठीकु आहे, तव्हां ॿई ॻाल्हियूं कयो, मां तव्हां लाइ चांहि ठाहे खणी थी अचां। हिते ई आहे, हिते ई अचे थी, ठही वे, ठही वे।